अमर फैसल भुट्टो जो कत्ल थी हुआ अॼु 3 ॼाणो आहे मरूम जा कातिल अञा ताणी गिरफ़्तार न थिया आहिनि। सो असां इंसाफ़ असांखे खपे ऐं मरूम जा कातिल असांखे खपनि। उहे कातिल खपनि, उहे पंहिंजे पाण खे सरेंडर कनि, उहे एसपी साहिब वटि के बि थाणे ते के बि चौकी ते अचनि ऐं पंहिंजी गिरफ़्तारी ॾियनि। असां पंहिंजे इंसाफ़ जे लाइ असां हिते इहो धरणो आयो आहे। शहज़ाद जा जेके कातिल आहिनि उहे असांखे खपनि। का गलती या कंहिंसां दुश्मनी मिट माइट सां या ऑफिस में सभिनि सां मोहबत खिल मज़ाक मोहबत जो इख़लाक़ हूंदो न हर कंहिंसां। नारे वियो तक़रीबन 7 बजे दारा, उन खां पोइ 12:30 बजे कॉल कई अथई मां अचां थो रस्ते में दर खोलिजो। उन खां पोइ असां सुम्ही पिया त असांखे कोन ख़बर 3 बजे असांखे कामरान वसाण कॉल कयो आहे, चई तव्हांजे भाउ जो एक्सीडेंट थी पियो आहे, बल्कि चई एमरजेंसी अस्पताल अचो, मां खणी आयो आहियां ट्रीटमेंट करायो। असांजो हुते पुगा ECG कराए चई त तव्हांजो भाउ त कलाक अॻु में एक्सपायर थी वियो आहे। अॼु इहो वाक़ियो थियो आहे 3 ॾींहं आहे, सुभाणे वरी ॿिए कंहिंजो बेगुनाह मारंदो छाजे कारण मंथली। असां ॿियो कुझु बि कोन, असां रियासत सां इहा ई अपील कंदासीं कातिल असांखे खपनि, केतिरे किरदार ताणी पुॼाए असां इंसाफ़ खपे। असां कंहिंसां नथा चाहियूं, कंहिंसां नाजाइज़ी बि न थिए। असांजो मुतालबो इहो ई आहे जीअं असांखे छंछर ते उथारे वियो लॉलीपॉप ॾेई सियासी नुमाइंदे जे हथ ते मोहसिननि असांजा पिरी आहिनि त बाबा अॼु धरणो ख़तमु कयो। SP साहिब इस्लामाबाद विया कंहिं मामले सां आचर ते 1 बजे अची तव्हांजे तॾे ते ईंदासीं। ऐं SP साहिब जो त मां मंगसी साहिब जेको आहे मंगसीअ जो पुटु न आहियां, जो मां भुटे जो खून जेको आहे सो कंहिं रस्ते सां न लॻायां। मां जो ठीकु आहे दोस्तनि ॿाहिरनि अज़ीज़नि खे मां इल्तिजा कई भाउ उथो। हाणे असां उथी तफ़सील कईसीं शहीद फैसल गुलज़ार जी। पोइ वरी मां जीअं उथियासीं कल्ह वेठा दोस्तनि चयो बाबा अञा कोई न आयो आहे, शाम गुज़री वई, शाम ताईं इंतज़ारु कयोसीं असां कल्ह आचर ते। पोइ अॼु असां सोयम जेको आहे सो खैरपुर मीरस ऐं शाह हुसैन बाईपास ते सोयम हुनजो हिते था कयूं। ऐं धरणो असां वसी कंदासीं IG साहिब, CM सिंध अथव, आसिफ़ ज़रदारी ऐं जेको आहे आर्मी चीफ जेके बि आहिनि असांजा, हिननि खे मुंहिंजा जेको आहे सो स्पेशल अपील आहे त असांखे कामरान वसाण खां जाचा ॾिनी वञे। बाक़ी मुंहिंजो कंहिं बि दौर सां कोई मुतालबो न आहे, कोई मुंहिंजी दौर सां दुश्मनी न आहे। रियासत ईअं लॻी पई आहे जेको आहे न बस जेको जिते मारे वञे त उहो चुप करे वेठो हुजे। उनखे न्याणी हिकिड़ी आहे, उनखे औलाद हिकिड़ी, उहो घर जो माना सरबराह हुयो, जेको आहे न मेन घर जो सरबराह हुयो। हाणे उनजो घर जेको आहे न उजड़ी वियो। असांजी इहा अपील आहे जेको आहे न, पहिरियां त जेको आहे न बिलावल भुट्टे खे असांजी अपील आहे त असांजी तदारक कर। बाक़ी DIG साहिब खे बि आहे, साईं कामली जा खे बि आहे, असांजो वॾो वसाण साहिब बि मंसूर वसाण बि असांजो आहे। जेके बि सियासत पका पीपल्स पार्टीअ जा सॼी ज़िंदगी पीपल्स पार्टीअ खे ॾिनी। असां गोलियूं बि खाधियूं आहिनि, असां जंगूं बि बजरायूं आहिनि पीपल्स पार्टीअ जे करे। पर हिन महिल ताईं MPA कोई न आयो, न MNA आयो, कोई उन्हनि जो नुमाइंदो असांखे न आयो। मज़हर बि असां फोन ते ॻाल्हायो, जेको असां उनजे फोन ते जेको आहे न इतमाद करे उतां उथी हलिया वियासीं। असांजो जेको आहे न कंदो कुझु तदारक, पर कुझु बि तदारक न कयईं। हाणे असांजी इहा अपील आहे त जेसि ताईं असांजो तदारक न थींदो, असां हिन धरणे खे जेको आहे न वसी कंदासीं।